अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जिते नींहं उछल, कहाणियूं, लेखक गफ़ूर मेमण, छपाईंदड़ मशल एकेडमी कराची सिंध, छापो पहिरियों जुलाई 1995 ईस्वी, किस्त 16, कहाणी माणिकनि मोट थी। बेवसी ऐं बेज़ारीअ सां हिन हिकु दफ़ो वरी रूपा खे ॾिठो ऐं तेज़ तेज़ क़दम खणंदो ॾाकण तां हेठि लही खुली फ़ज़ा में निकिरी आयो। सिगरेट दुखाए तेज़ कश हणण लॻो। ॿाहिरि आसपास काफ़ी माण्हुनि जी अचु वञु लॻी पई हुई। ट्रैफ़िक जो गोड़, दुहाटल फ़िज़ा। प्रोफेसर पंहिंजे वजूद खां बेख़बर सोचनि में गुम, संदसि निड़ ते पघर जूं बूंदूं टिमी रहियूं हुयूं। पंहिंजे मुंहुं चवणु लॻो, हर मोहबत ममनू न हूंदी आहे, पर तोसां मोहबत करणु ममनू छो आहे? मां ऐं तूं जीवत जे कंहिं मोड़ ते काइनात जे कंहिं हिसे में हिकु जबर भोॻे रहिया आहियूं, हिकु पीड़ा खणी भटकी रहिया आहियूं। छा उहा ज़िंदगी आहे अणपूरी, जंहिंमें असीं चाहत खां इनकारी आहियूं? ज़िंदगी आहे या पीड़ा? उहा पीड़ा जा सुबुह खां वठी शाम ताईं रोज़ खेसि भोॻणी पवंदी हुई। सुबुह जो यूनिवर्सिटीअ में शागिर्दनि जॾहिं संदसि कमरे में अची बदतमीज़ी कई हुई ऐं खांसि नाजाइज़ मार्कूं घुरियूं हुयूं ऐं टेबल ते मुकूं हणी खेसि धमकियूं ॾिनियूं हुयूं, तॾहिं हिन महसूसु कयो त हीउ समाज सचाई ऐं संजीदगीअ जो क़ातिल आहे। सॼी ज़िंदगी महिनत करण ऐं पढ़णु, इल्म जो दर्स ॾियण खां पोइ बि खेसि कुझु न मिलियो। संदसि शख़्सियत अॼु बि गुमनाम ज़िल्लत भोॻे रही आहे। कर्ब खे घटाइण लाइ कापी कढी कुझु लिखणु लॻो। ज़िंदगी छा आहे? सोचियाई त ज़िंदगीअ जूं कड़ियूं हक़ीक़तूं लिखां ऐं उहो मज़मून अख़बार में छपिरायां। हिन खां अॻु बि केतिरा मज़मून लिखिया हुआईं, राति ॾींहुं किताब उथलाईंदड़ हो, पर ओचितो उहे पना कढी फाड़े छॾियाईं। सभु बेकार आहे। हेतिरी महिनत करण खां पोइ बि छा थो मिले? हिमत अफ़ज़ाई बि कान्हे। हीउ समाज आहे जंहिंमें हिकु छिकी हणण ते लखें रुपया मिलनि था, जंहिंमें हिकु छके हणण ते लखें रुपया मिलनि था ऐं उनखे क़ौम जो हीरो मञियो वञे थो। उनजी इज़त आहे ऐं मान इल्म जी रोशनी पखेड़ियां थो, इंसान जे मुस्तक़बिल खे सचाईअ सां मुनवर करियां थो, पर मिली ज़िलत। संदसि घर वारनि जो रवैयो खेसि यादि आयो त संदसि ज़ाल हमेशह खेसि टोकींदी आहे ऐं संदसि आर्टिकल्स जूं चिथरूं उॾाईंदी आहे। सरमाएदारी चटाभेटीअ जा फैशन ज़दा रुझान ॾिसी प्रोफेसर खे ताना ॾींदी हुई त पाड़े वारनि नए मॉडल जी कार वरिती आहे, पर असां वटि उहा ई पुराणी कार। गुज़िरियल साल जा घर जा पर्दा अञा न बदिलाया आहिनि। ॿिया प्रोफेसर ट्यूशन पढ़ाइनि था, प्राइवेट नौकरियूं कनि था, पर तूं मुफ़्त जा मज़मून लिखण में पूरो आहे। खेसि कुझु बि सम्झ में न आयो त छा करे। ओचितो संदसि ज़हन में रूपा अची वई। रूपा संदसि ज़िंदगीअ जो जज़्बाती पहलू हुई। हिकु दफ़े जॾहिं क्लास में लेक्चर ॾेई रहियो हो त रूपा खां सवाल कयो त सर, ज़िंदगी छा आहे? पाण बोर्ड ते हिकु गोल दाइरो ठाहे उन में हिकु टुॿको ठाहे चयो हुआईं त हीअ आहे ज़िंदगी। तॾहिं रूपा अचरज विचां पुछो त छा ज़िंदगी एतिरी तुच्छ ऐं एतिरी मामूली आहे? तॾहिं सम्झाईंदे चयो हुआईं त न, ज़िंदगी ख़ूबसूरत आहे, उहो त काफ़ी माण्हू ॼाणंदा हूंदा, पर ज़िंदगीअ जी अहमियत हिन काइनात में केतिरी आहे, उहा हिन टुॿके मां ज़ाहिर थिए थी। कंहिं मुफ़क्किर जो कौल आहे त ज़िंदगी मोहबत लाइ बि थोरी आहे। माण्हू ख़बर न आहे नफ़रत लाइ टाइम किथां था आणीनि। तॾहिं रूपा पहिरियों दफ़ो ज़िंदगीअ जी अहमियत खे सम्झो। अक्सर रूपा प्रोफेसर जे कमरे में अची वेंदी हुई ऐं खांसि केतिरनि मसइलनि ते बहस कंदी हुई। हिकु दफ़े रूपा खांसि पुछियो, सर, मोहबत छा आहे? तॾहिं प्रोफेसर महसूसु कयो त रूपा ऐं संदसि विच में को ॿियो रिश्तो बि जनम वठी रहियो आहे। खेसि ज़िंदगीअ जी कड़ी उस में समाज जे क़दरनि सां टकराइण जी हिमत न हुई। तंहिं करे उन्हनि जज़्बनि जे इज़हार खे वेसाघाती थे सम्झाई। हिकु दफ़े डिपार्टमेंट जे हेड घुराए चयसि त तव्हां आख़िर छा सम्झो आहे? ही समाज, ही क़दर, ही कानून छा बकवास आहिनि जो तव्हां अहिड़ा मज़मून लिखो था?
आख़िर कहिड़ी आज़ादी था तव्हीं चाहियो? छा इंसान खे कुतो बनाइण था चाहियो? खेसि कुझु बि सम्झ में न आयो त हींअर कहिड़ो जवाबु ॾिए। पर सिर्फ़ु एतिरो चयईं, सर मां कुते खे कॾहिं बि नेस्चरबेशन कंदे कोन ॾिठो आहे। इंसान जे शऊर जी तज़लील हिन खां वधीक ॿी कहिड़ी थींदी? कुझु गरा गरा क़दम खणी पंहिंजे कमरे में अची वेठो। संदसि मुंहं ते उदासी छायल हुई। सोचियाईं त दुनिया केॾी न उलझियल ऐं मुंहिंजी ज़हनी तसवुर खां अलॻि आहे। मां हिन दौर में पंहिंजे ई जियापे खे वेॻाणो महसूसु करे रहियो आहियां। ओचितो रूपा संदसि कमरे में आई ऐं खांसि पुछियो, सर अॼु छो उदास आहियो? प्रोफेसर थधो साह भरे चयो त मफ़लूज ऐं हासिद ज़हननि हमेशह दकियानूसी निज़ाम जी हिमायत कई आहे ऐं नवनि ज़हननि उन जे हथां हमेशह ॾुख ॾिठा आहिनि। सर पर ज़िंदगीअ जी ख़ुशियुनि जे अॻियां ही ॾुख त का माना नथा रखनि। खेसि महसूसु थियो त वाक़ई ही ॾुख त रूपा जी हिक मुर्क सां बि लही था वञनि। उहा मुर्क जंहिंजी हिन समाज खे अशद ज़रूरत आहे। पर जल्दी खेसि महसूसु थियो त हिन समाज में फैलियल ज़हर घणी देरि माण्हुनि खे मुरकण बि नथो ॾिए। रूपा ऐं संदसि बारे में काफ़ी ॻाल्हियूं थियण लॻियूं। ॿिया प्रोफेसर खेसि मशकूक नज़रुनि सां टोकण वारे अंदाज़ सां ॻाल्हाइण लॻा। प्रोफेसर जी बेचैनी वधंदी वई। महसूसु कयाईं त जंहिं जज़्बे खे हू पाण खां बि लिकाईंदो आहे, उन जज़्बे खां माण्हू हसद करण लॻा आहिनि। माण्हू केतिरो न महरूम आहिनि जो न हू पाण ख़ुशि आहिनि न ॿियनि खे ख़ुशि थियण ॾियनि था। रूपा कुझु ॾींहंनि खां यूनिवर्सिटी न आई। संदसि तालीम मुतासिर थियण लॻी। प्रोफेसर संदसि घर वियो। मालूम थियुसि त रूपा जी तबियत ठीकु न आहे। रूपा जे घर वारनि जो रवैयो बि खेसि कुझु ठीकु न लॻो। रूपा खां मालूम थियुसि त संदसि घर वारनि ऐं रूपा जे विच में यूनिवर्सिटी वञण या न वञण जे बारे में सख़्तु कशमकश हली रही आहे। रूपा खे डिप्रेशन ॾिसी प्रोफेसर खेसि आथत ॾिनी ऐं चयाईं त हिन समाज में ज़िंदगी समझौते जो ॿियो नालो आहे। पर समझौते ख़ातिर पंहिंजे मुस्तक़बिल खे दाव ते लॻाइण न घुरिजे। तोखे पढ़णु घुरिजे, चाहे मूंखे उन लाइ नौकिरी छॾणी पवे। रूपा चयसि त सर इन समाज में जज़्बनि अहसासनि क़ुर्बानियुनि जी कहिड़ी अहमियत आहे जंहिंमें इख़्लाक़ियात जो मयार जिन्स ते रखियो वियो हुजे। शराफ़त जो मयार शादीअ खां ॿाहिरि ई न निकितो हुजे। तव्हां नौकिरी न छॾियो। हिन समाज में औरत खे हमेशह रंधिणे घर ऐं ॿार पालण जी मशीन बनायो वियो आहे। सो मां बि बणिजी वेंदसि। न रूपा, हमेशह मर्द खे औरत जी मज़लूमियत जो ज़िम्मेवार बणायो वियो आहे। घटि में घटि मां उन्हनि मर्दनि जे लिस्ट में नथो अचणु चाहियां। तोखे सुभाणे यूनिवर्सिटी अचिणो पवंदो, चाहे कुझु बि थिए। प्रोफेसर साहबु हलियो वियो। ॿिए ॾींहुं यूनिवर्सिटीअ में उहा ॻाल्हि बाहि वांगुरु पखिड़िजी वई त प्रोफेसर साहबु इस्तीफ़ा ॾेई छॾी।